अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ज़िंदगी जे सफ़र में जॾहिं माण्हू फ़ैसिलाती तहरीक कंदो आहे तॾहिं उहे लम्हा ज़रूरु यादगार बणिजी वेंदा आहिनि। इरादे में अटल माण्हू हमेशह अहिड़ा फ़ैसिला या अहिड़ा क़दम खणंदा आहिनि जेके तारीख़ जे सुनहरी वर्कनि में लिखिया वेंदा आहिनि। ऐं हाणे जैकमाबाद जी सरज़मीन ते पेश आयल उन वाक़े खे अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था जेको पंहिंजे अंदर में हिकिड़ी अलॻि थलॻ तारीख़ रखे थो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जॾहिं सदर पाकिस्तान जी हैसियत में सिंध जे दौरे ते निकितो हो ऐं जॾहिं सॼी सिंध में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ जदोजहद हलंदड़ हुई, उन्हीअ जदोजहद में शागिर्द अॻवान सरापा जदोजहद बणियल हुआ। तॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जैकमाबाद आयो हो ऐं हुन उते जलसो कयो हो। उन जलसे जो मुकमिल अहवाल अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था। उहो जलसो जंहिंमें शागिर्द अॻवान जी हैसियत में सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ इमदाद अली ओढे तक़रीर कई हुई। इमदाद अली ओढो पाकिस्तान जी तारीख़ जो पहिरियों शागिर्द अॻवान आहे जंहिं मुल्क जे सदर जे अॻियां सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ ॻाल्हि रखी हुई ऐं जंहिं मुतालबो कयो हो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सदर पाकिस्तान जे जलसे में जंहिं सिंधी असेंबली पारां ॿोलीअ लाइ पास कयल करारदाद खे अणपूरी करारदाद करार ॾिनो हो ऐं हुन जलसे में ख़िताब कंदे जीए सिंध जो नारो बि हंयो हो। जीए सिंध जो नारो ऐं सिंधी ॿोली जी ॻाल्हि करण जे ॾोह में खेसि केतिरो ई वक़्तु रूपोशी में गुज़ारणो पियो। उन समूरे पस मंज़र ऐं उन समूरे वाक़े जो अहवाल अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था जेको असां अव्हां लाइ चूंड कयो आहे। सिंध जे हक़नि जी हासिलात वारी जदोजहद जे अॾोल किरदार रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी इमदाद ओढे जे किताब जल मशल जल मंझां सिंधी असेंबली हिकु करारदाद पास करे सिंधी ॿोली खे सूबाई ॿोली जो दर्जो ॾिनो। तोड़े जो सिंध में अरसे खां सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण जी जदोजहद हली रही हुई। रेलवे स्टेशननि ते अंग्रेज़ी उर्दू सां गॾु सिंधी में नाला लिखण जो वॾे अरसे खां थींदड़ मुतालबो सरकार पूरो कयो हो। सिंध में कारोबारी इदारनि में अंग्रेज़ी ऐं उर्दू सां गॾु सिंधी में बोर्ड लिखण वारी मुहिम जो बि चङो असरु पियो हो ऐं हर तरफ़ सिंधी में लिखियल बोर्ड नज़र अचणु लॻा हुआ। उन खां सवाइ सिंधी अवाम लाइ सिंधी अख़बारूं पढ़ण जी बि मुहिम शुरू कई वई हुई। सॼी सिंध में समूरनि शहरनि में कारकुननि अवाम सां राब्ता करे खेनि सिंधी अख़बारूं पढ़ण जी अपील कई। सिंधी असेंबली पारां सिंधी ॿोली वारे बिल मंज़ूरु थियण खां पोइ उर्दू ॻाल्हाईंदड़नि हिन बिल खे उर्दू ख़िलाफ़ करार ॾिनो, मुखालफ़त में एहतिजाज कयो। तोड़े जो असीं हिन मुल्क में आज़ादु सॾिजूं था पर असां पंहिंजी मादिरी ॿोली में तालीम हासिलु करे नथा सघूं। असांखे ज़बरदस्ती पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण खां रोकियो वञे थो। इहा ॻाल्हि मुल्क जा 4 सैकड़ो उर्दू ॻाल्हाईंदड़ करे रहिया आहिनि जिन खे सिंधियुनि जीअ में जायूं ॾिनियूं, खेनि पंहिंजो भाउ सम्झी घर ॾिना ऐं हर तरह जो सहकार कयो। हित सिंध में बि हूअ बंगाल वारो किरदारु अदा करणु चाहिनि पिया। उन्हनि तरफ़ां सिंधी ॿोली जी मुखालफ़त ईअं हुई जीअं बंगालियुनि जी अक्सरियत बावजूदि बंगालियुनि मथां धारी ॿोली थाफी वई। हालांकि सिंधी माण्हू उर्दू पढ़ंदा ऐं ॻाल्हाईंदा रहिया, उर्दू खे बि उन्हनि पंहिंजी ज़ुबान सम्झियो आहे, पर उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी ज़ुबान खे क़बूलु करण लाइ तयारु कोन हुआ। हक़ीक़त इहा आहे त सिंध ते क़ाबिज़ क़ुवतनि माज़ी में बि सिंधियुनि खे पंहिंजी ॿोली खां महरूम करे फ़ारसी अरबी ॿोलियूं थाफण जी ज़बरदस्ती कोशिशि कई, जंहिंमें अरगून, तुर्खान, अरब ऐं मुग़ल कामयाबु कोन थिया। सिंधी ॿोली हज़ारनि सालनि खां ज़िंदा रही आहे ऐं आईंदा बि जेसीं सिंधी मौजूदु आहिनि। सिंधी ॿोली खे छीहो रसण कोन ॾींदा। पाकिस्तान क़ाइमु थियण खां वठी ॿोलियुनि जो मसइलो अहम रहियो आहे। 5 सूबनि जी आवाम जो मुतालबो इहो ई रहियो आहे त 5 क़ौमनि जे ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उर्दू खे क़ौमी ॿोली सां गॾु सूबनि विच में राब्ते वारी ॿोली बणायो वञे। जेकॾहिं पाकिस्तान मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइणो आहे
त हज़ारे सालनि खां क़ाइमु क़ौमनि जे वजूद खे क़बूल करणो पवंदो। क़ौमनि त पंहिंजे वजूद, क़ौमियत, ॿोलीअ, सियासी तोड़े इक़्तिसादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पाकिस्तान ठाहियो हो। पाकिस्तान ठहण खां पोइ संदन वजूद ऐं संदन हक़नि खे तस्लीम न करणु ॼण फितरत जे क़ानून खां मुंहुं मोड़ जे बराबरि आहे। ईअं करण सां ई मुल्क न हली सघंदो। हिते इंतिशार हमेशह क़ाइमु रहंदो। दुनिया जे अक्सर मुल्कनि में हिक खां वधीक क़ौमी ॿोलियूं आहिनि। हीअ फितरी अमल आहे जंहिंखां किथे बि इनकार नथो कयो वञे। उर्दू ॻाल्हाईंदड़नि बंगाल में बंगाली जी मुखालफ़त करे उते पंहिंजे वजूद खे नुक़सानु पहुचायो। उन्हनि बंगालियुनि जे एतमाद खे धकु रसायो। हाणे उहे साॻी रांदि सिंध में बि खेॾी रहिया आहिनि। जॾहिं बि सिंधी ॿोली जी ॻाल्हि कजे थी त हू उन्हनि खे उर्दू जे ख़िलाफ़ु सम्झनि था। तोड़े जो सिंध में सभिनी खे गॾिजी रहणो आहे त सिंधियुनि खे उर्दू ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे सिंधी सिखणु घुरिजे। सिंधियुनि त सिंधी सां गॾु उर्दू पढ़णु शुरू कई। हुननि उर्दू खां नफ़रत न कई, पर उर्दू ॻाल्हाईंदड़नि सिंधी ॿोली सिखण खां इनकार कयो ऐं सिंधी ॿोली जी सख़्तु मुखालफ़त कई। हक़ीक़त इहा आहे त उहा बि इस्टेब्लिशमेंट जी साज़िश आहे त मुख़्तलिफ़ मसइलनि ते आम माण्हुनि खे पाण में गॾु थियण बजाए पाण में वेढ़ाइजे। इन मक़सद तहत सिंधी मुहाजरनि खे वेढ़ायो पियो वञे। ॿोलियूं त प्यार जो दर्स ॾींदियूं आहिनि, ॿोली त लोली आहे। माउ आहे, माउ त माउ हूंदी आहे, उहा खणी कंहिंजी बि माउ हुजे। पर सिंध में बि बंगाल वारी तारीख़ दुहिराई पई वञे। हथ वठी सिंध में हालतूं ख़राबु कयूं पियूं वञनि। ख़ुसूसन कराची में हालतूं ख़राबु कयूं वियूं। सदर पाकिस्तान ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सिंध जो दौरो करणो पइजी वियो। जखमाबाद जे दौरे जो बि प्रोग्राम हुयसि। सिंधी मुहाजरनि में फ़साद कराया विया। सिंधियुनि सां ज़्यादतियूं कयूं वियूं। खेनि मारियो वियो। सिंधियुनि जा लाश जॾहिं निढनि शहरनि में पहुता ॼण माण्हू मुश्तिल थी विया। पर सिंधियुनि सबर जो दामन न छॾियो। उन्हनि सिंध में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे किथे बि नुक़सानु न पहुचायो ऐं उन्हनि जी अञा बि हिफ़ाज़त कई। उन्हनि समूरी हालतुनि जी ज़िमेवारी उर्दू अख़बारनि ते आइद थिए थी। ख़ुसूसन कराची जी हिकु वॾी अख़बार जंग त बजाए हालतुनि खे माठो करण जे ॿरंदे ते तेल वारो कमु कयो ऐं समूरी अख़बार जे पहिरें सुफ़े खे कारो करे चौधारी लिखियो त उर्दू का जनाज़ा है बड़े धूम से निकिले। हिन मसइले ते एतिरो त ज़हर उगाछो वियो जो कराची में फ़साद थिया। सिंधियुनि खे तेश में अची मारियो वियो। जिन खे सिंधियुनि पंहिंजो भाउ सम्झी जी में जायूं ॾिनियूं, उन्हनि सिंधियुनि खे मारियो। घरनि में घिड़ी औरतुनि जी बेहुरमती कई। सिंधियुनि इहो कॾहिं बि न सोचियो हुयो त जिन खे भाउ बणायोसीं उहे दुश्मन साबित थींदा। हीअ वक़्तु बि सिंधियुनि ते ॼण क़यामत वांगुरु हुयो। 1947 में वाहिद सिंधी हुई जंहिं हिंदुस्तान मां लुटिजी फुरिजी आयलनि खे पंहिंजो मुस्लमान भाउ सम्झी साणनि हमदर्दी कंदे उनखे घर ॾिना, मिल्कियतूं ॾिनियूं, कुर्ब ऐं मुहबत ॾिनी। उन पंहिंजाइप वारे अहसास उन्हनि खे हिते ख़ूब महिनत करे पाण ठाहिण जो मौक़ो ॾिनो। तोड़े जो पाकिस्तान जे ॿियनि क़ौमनि हिंदुस्तान मां आयल मुहाजरनि खे क़बूल न कयो। उन्हनि जूं रेलगाॾियूं पंहिंजनि सूबनि खां वापसि करे छॾियूं। पंजाब में खेनि इहो चई लहण न ॾिनो वियो त पाकिस्तान अञा अॻिते आहे। उहे सिंध में आया ऐं सिंधियुनि हिकु तहरीक बर्पा करे संदन आजियां कई। भुट्टे साहिब जे जखमाबाद वारे प्रोग्राम बाबति मालूम करण लाइ सूबाई वज़ीर दुर्मुहम्मद ओस्ते जे बंगले ते पहुतुसि। मालूम थियो त ओस्तो साहिब अञा जखमाबाद कोन पहुतो आहे। संस पुटु अल्ताफ़ हुसैन ओस्ते सां मुलाक़ात थी, जेको शागिर्दनि ते नाराज़ हुयो जो माज़ी में जनरल अयूब ख़ान जे वेझे साथी हुजण करे शागिर्दनि एहतिजाजनि दौरान दुर्मुहम्मद ओस्ते जे बंगले ते पथराव कयो हो। हुन मूंखे वेठे हथ ॾिनो ऐं वेहण जो बि न चयाईं। मां बि ओस्ते साहिब जो पुछी वापसि वरण वारो हुअसि त मूंखे चयाईं असांजी मुखालफ़त न कर, असांखां टरी पासो कर। दुर्मुहम्मद ओस्ते जे वज़ीर थियण करे हू पाण खे ॼण वज़ीर खां बि ऊचो पियो सम्झे। मूंसां संगत साण हुई। जवाबु ॾियणु चाहियो पर मूं मना कयो ऐं चयोमांसि त उहो वक़्तु ॿुधाईंदो त असां टरण वारा आहियूं या न। असां त तव्हांजे आका अयूब ख़ान खां बि कोन टरियासीं। उन खे इक़्तिदार खां महरूम करे छॾियोसीं। जनरल यहया ख़ान खे भॼायोसीं। तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं? तो में एतिरी बि तमीज़ कोन आहे जो को दर लड़ी अचे त उनजो आधर भाउ कीअं कबो आहे। पर तोखे त वज़ारत जो नशो आहे। पर ही वज़ारतूं मुस्तक़िल न रहंदियूं आहिनि। मूं चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जखमाबाद में पहिरें जलसे में ख़िताब दौरान इहो चयो हो त दुर्मुहम्मद ओस्तो जहिड़ा अयूब ख़ान जा छाड़ता मुंहिंजा बूट साफ़ कंदा हुआ। हाणे तूं ॻाल्हाइण जहिड़ो थियो आहीं। मां इहो चई उतां संगत सुमेत निकिरी आयुसि।
संगत में वॾो ता हुयो, पर मूंखे न सम्झायो त हीउ वॾेर को औलाद ईअं ई हूंदो आहे। हूअ पंहिंजे इक़्तिदार खे आवाम जे फ़ाइदे जे बजाए आवाम खे कुचलण में इस्तेमालु कंदो आहे। जीअं ॿुधाए सघे त हूअ वॾो ताक़तवर आहे, पर ईअं कोन आहे। असल ताक़त त आवाम ई हूंदी आहे ऐं चूंडनि महिल उहे ई वॾेरा मिसकिन आवाम जे दरनि ते धिका खाईंदा वतंदा आहिनि। ॿिए ॾींहुं ख़बर पई त तालीम जो सूबाई मशीर वज़ीर जकमाबाद पहुची चुको आहे ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे जलसे जे तयारियुनि में मसरूफ़ आहे। ॾाढो अजब लॻो। 1968 में जकमाबाद में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे जलसे लाइ को बि वॾेरो सहकार तयारु कोन हो। दुरमद ओस्तो उन वक़्तु आमिर अयूब ख़ान जो साथी हुयो ऐं जकमाबाद में भुट्टे साहिब जे जलसे जो सख़्तु मुख़ालिफ़ हुयो। असां शागिर्दनि गॾिजी भुट्टे साहिब जो जलसो करायो। हाणे शागिर्द विसरी विया, साॻिया वॾेरा मिठा थी विया। भुट्टे साहिब जो प्रोग्राम पधिरो कयो वियो। 24 जुलाई ते मंझंदि जो टाउन हॉल जकमाबाद में 200 मुअज़्ज़िन, जंहिंमें MNA MPA PP जा सरकर्दा अॻवान ओस्ते साहिब जे ग्रुप जा वॾेरा शामिल हूंदा, जिन खे भुट्टो साहिब ख़िताब कंदो। ओस्ते साहिब मूंखे घुराए विहारियो ऐं ॿुधायो त शागिर्दनि खे 5 एंट्री पासूं जारी कयूं पिया, जंहिंमें हिकु तुंहिंजी आहे ऐं हिकु अज़ीज़ अबड़े जेको PP सां वाॻियल शागिर्द तनज़ीम जो अॻवान हुयो, ऐं 3 शाहमद बिरोही BSO जे अॻवान जूं आहिनि। मूं पास वापसि कंदे चयो त मूंखे पास न घुरिजे। शागिर्दनि आमरनि ख़िलाफ़ भुट्टे साहिब जो वॾो साथ ॾिनो ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं। मां शागिर्दनि खां सवाइ भुट्टे साहिब जे जलसे में कोन वेंदुसि। ईअं चई मां हुनजे बंगले खां ॿाहिरि अची वियुसि। हक़ीक़त में असां भुट्टे साहिब सां मिलणु चाहियूं पिया त ख़ुसूसन इन करे जो जकमाबाद जा 2 शागिर्द अॻवान, जिन जो तालुक़ु GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन सां हुयो, मंज़ूर अहमद सरकी ऐं शाह मुराद टालाणी गिरफ़्तार हुआ। संदन आज़ादी जो मसइलो हुयो ऐं ॿियनि क़ौमी मसइलनि खां भुट्टे साहिब खे अवाम जे मौक़िफ़ खां आगाह करणो हुयो, पर उहो मुमकिन न पियो नज़र अचे। 24 जुलाई सुबुह जो वज़ीर जे रिश्तेदार ख़ुर्शीद अहमद ओस्तो मूं वारी पास जेका मूं कोन वरिती हुई, उहा पास मूंखे घर अची ॾिनी ऐं सम्झाइण जी कोशिशि कई त अहिड़ी ॻाल्हि न करियां जंहिंसां हालात ख़राब थियनि ऐं ओस्ते साहिब जी इज़त खे छीहो रसे। पहिरियां त पास मूं वापसि करणु चाहिई, पर पोइ मुसलिहतनि पाण वटि रखियमि, जेका पोइ मूंखे ॾाढी कमु आई। तड़ तकड़ में तयारु थी सिंध किताब घर पहुतुसि। 3 शागिर्द मस गॾु थी सघियासीं। वक़्तु थोरो हो ऐं कमु घणो हुयो। 3 ॼणा किराए ते साइकिलूं वठी संग जे घर घर वियासीं। 2 कलाकनि जी महिनत खां पोइ 50 खनि शागिर्द गॾु करे सघियसि। उतां टाउन हॉल रवाना थी वियासीं। टाउन हॉल पहुतासीं त उते घणा दोस्त असांजो इंतज़ारु करे रहिया हुआ। ग़रीब आवाम बि वॾे अंग में मौजूदु हो। ॾाढो अजब लॻो त जिन भुट्टे साहिब खे वोट ॾिनो ऐं जंहिं मिसकीन आवाम जी भुट्टो साहिब ॻाल्हि कंदो आहे, उहो टाउन हॉल ॿाहिरि धिका खाई रहियो हो। जागीरदार ज़मींदार वॾा माण्हू जिन आमिर अयूब ख़ान जा साथी थी भुट्टे साहिब जी मुखालफ़त कई, से टाउन हॉल जे अंदरि भुट्टे साहिब जे सॾ ते विहारिया विया हुआ। संगत खे त अॻे ई तयारु करे छॾियो हुअमि। मूं वॾे वाक़े चयो त भुट्टे साहिब खे ग़रीब आवाम वोट ॾिनो, पर अॼु संस मुखालफ़त कंदड़ वॾेरा साणस गॾु वेठल आहिनि। ग़रीब आवाम ॿाहिरि पुलिस जूं लठियूं खाई रहियो आहे। आवाम नारेबाज़ी शुरू करे ॾिनी, GA सिंध सदा जीए, वॾेरा शाही मुर्दाबाद, सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो, बिहारी न घुरिजनि। असां टाउन हॉल जे मेन गेट वटि मेलो मचायूं बीठा हुआसीं। इंतज़ार में हुआसीं त ॼाण सदर साहिबु आयो, जिते खेसि रोके ॻाल्हाईंदासीं। असांजा इंतज़ार में हुआसीं त भुट्टो साहिबु सख़्तु पहिरे हेठि डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल भरिसां वारे गेट मां टाउन हॉल में दाख़िल थी वियो, जिते सिर्फ़ु पुलिस मौजूदु हुई। ॾाढी मायूसी थी, ॼण त सॼी महिनत ते पाणी फिरी वियो। मूं दोस्तनि खे चयो त मूं वटि पास मौजूदु आहे, मां अंदरि वञी सदर साहिब सां मिलण जी कोशिशि करे समूरी शागिर्द बिरादरी ऐं ग़रीब आवाम खे अंदरि वठी वेंदुसि। जेकॾहिं ईअं न करे सघियसि त वापसि अची वेंदुसि ऐं प्रोग्राम में कोन वेंदुसि। दोस्तनि खे मुंहिंजी तजवीज़ वणी ऐं मां अंदरि दाख़िल थी वियुसि। सदर जी आमद जे मौक़े ते तमामु घणी सिक्योरिटी हुई। मां टाउन हॉल जो ॿाहिरियों दरवाज़ो पास करे अंदरि विरांडे ताईं पहुची वियुसि। उते 6 एजेंसियुनि जे हमराहनि मुंहिंजी पास चेक कई, मूंखे अॻिते छॾे ॾिनऊं। अचण खां अॻु संगत खे चई आयो हुअसि त
नारेबाज़ी बाक़ाइदा वॾे वाक़े जारी रहणु घुरिजे। जीअं सिक्योरिटी वारा डबल माइंडेड हुजनि ऐं मूंखे भुटे साहिब ताईं पहुचण जो रस्तो मिली वञे। मां हाल जे पहिरें दरवाज़े ताईं पहुची अंदरि वारे माहौल जो जाइज़ो वठी रहियो हुअसि। गेट ते इंटेलिजेंस जा 2 ऑफिसर बीठल हुआ। मथे स्टेज ते सदर भुट्टो साहिब, दुरमद ओस्तो ऐं जेलनि वारे खाते जो मशीर अब्दुल वहीद कटबर वेठल हुआ। मूं बिना कुझु चवण जे मौक़े जो फ़ाइदो वठंदे मथे स्टेज ते तड़ तकड़ में तेज़ी सां चढ़णु शुरू कयो। पुठियां गेट ते बीठल 2 ऑफिसर मुंहिंजे कढ मूंखे रोकण लाइ भॻा, पर मां भुटे साहिब ॾांहुं पहुची चुको हुअसि। भुटे साहिब मूंखे ॾिसी सुञातो। एतिरे में दुरमद ओस्ते तकड़ में उथी मूंखे बांह खां वठण जी कोशिशि कई। मूं जल्दी भुटे साहिब खे मुखातिब थींदे चयो त सदर साहिब, जंहिं तव्हांखे चूंडियो आहे सा ग़रीब अवाम ऐं शागिर्द ॿाहिरि पुलिस जूं लठियूं खाई रहिया आहिनि। अंदरि सिर्फ़ु मख़सूस उहे माण्हू विहारिया विया आहिनि जिन माज़ी में तव्हांजी सख़्तु मुखालफ़त कई। दुरमद ओस्ते फ़ौरन चयो त मूं शागिर्दनि खे पासूं ॾिनियूं आहिनि। मूं बि झटि जवाबु ॾिनो त सिर्फ़ु 5 शागिर्दनि खे पासूं ॾिनियूं वियूं आहिनि। सदर साहिब, जॾहिं तव्हां पाण चओ था त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, त पोइ अवाम खे परे रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॿियो मिसकीन ऐं ग़रीब अवाम मां अव्हांखे कहिड़ो ख़तरो आहे? भुटे साहिब दुरमद ओस्ते खे चयो त शागिर्दनि खे छॾियो। दुरमद ओस्तो स्टेज तां हेठि लही जॾहिं ॿाहिरि आयो ऐं नारा ॿुधाई त मूंखे चयाईं त चंद पंहिंजा दोस्त वठी अच। हुन पुलिस आई जी खे इशारो करे मूंखे उन ॾे मोकिलियो। मूं आई जी पुलिस वटि पहुची चयो त सदर साहिब चयो आहे त समूरा दरवाज़ा खोले छॾियो ऐं अवाम खे अंदरि गैलरी में अचणु ॾियो। अवाम जी नारेबाज़ी करे इंतिज़ामिया सख़्तु परेशान हुई। आई जी बिना तस्दीक करण जे समूरा दरवाज़ा खोले छॾिया। मां सभिनी शागिर्दनि पुरितनि शहरियुनि सां गॾु नारा हणंदो हाल में दाख़िल थियसि। हज़ारनि जी तइदाद में अवाम बि अंदरि दाख़िल थी वियो। वेठल वॾेरनि में फड़फोट पइजी वई। असां जेके नारा हाल में घिड़ंदे लॻाया, जीअं सिंध सदा जीअं, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो, ॼाम साकी ज़िंदाबाद, दुरमद ओस्तो मुर्दाबाद, एतिरा नारा लॻा जो भुटे साहिब ज़ोर सां चयो त मूं तव्हांजा नारा ॿुधा हाणे ख़ामोश थियो। दुरमद ओस्ते अवाम खे ईंदो ॾिसी हाल खां ॿाहिरि वञी फ़ौरन गेट बंदि कराया ऐं पुलिस ॿाहिरि रहिजी वियल माण्हुनि ते लाठी चार्ज कई। उन जे बावजूदि अंदाज़नि 5000 खनि माण्हू हाल में हेठि मथे अची चुका हुआ। भुटे साहिब जे चवण ते नारेबाज़ी बंदि कई वई। मां हिकु दफ़ो वरी भुटे साहिब सां ॻाल्हाइण लाइ मथे स्टेज ते वियुसि ऐं भुटे साहिब खां मिलण लाइ वक़्तु घुरियमि ऐं चयुमि त असांजा मसइला आहिनि। अव्हां क़िस्मत सां जेकमाबाद आया आहियो, असांखे ॿुधो ज़रूरु। सदर साहिब चयो त हालात अहिड़ा आहिनि जो मूं वटि मिलण लाइ वक़्तु कोन आहे। मूंखे चयो त असांखे स्टेज ते ॻाल्हाइण लाइ वक़्तु ॾियो जीअं अव्हां जे रूबरू मसइला पेश करे सघिजनि। दुरमद ओस्ते विच में ॻाल्हाईंदे चयो त शागिर्दनि जा ॿिया बि लीडर हाल में मौजूदु आहिनि। भुटे साहिब चयो त शागिर्दनि तरफ़ां उनजो नुमाइंदो तक़रीर करे। शागिर्दनि खां पुछियो वियो त उन्हनि मां केरु तक़रीर कंदो। हाल में उन वक़्तु अज़ीज़ अबड़ो, शाहमद बिरोही, जावेद अहमद खोसो, अब्दुल ख़ालिक बिरोही ऐं ॿिया दोस्त मौजूदु हुआ। दुरमद ओस्ते माइक ते अची चयो त शागिर्दनि जो हिकु नुमाइंदो तक़रीर कंदो। अव्हां राय ॾियो त केरु तक़रीर करे। सभिनी वॾे वाक़े इमदाद अली ओढो मुंहिंजो नालो बार बार वरितो। थोरी देरि खां पोइ तक़रीर कंदड़नि जी लिस्ट मूंखे मिली। उन्हनि में PP पारां अब्दुल नबी शेख, सिंधियुनि पारां ग़ुलाम कादर लाशारी वकील, मुहाजिरनि तरफ़ां डॉक्टर ज़ैदी, पंजाबियुनि तरफ़ां मलिक इमामदीन ऐं मुंहिंजो नालो शागिर्दनि पारां हुयो। उन दौरान भुटे साहिब शाहरुख लाइट इंस्पेक्टर म्यूनसिपालिटी, जेको स्टेज ते साउंड सिस्टम जे इंतज़ाम लाइ वेठल हुयो, जी मार्फत मूंखे स्टेज ते घुराए पाण वटि विहारियो। मूंखे चयाईं त तोखे तक़रीर 2 शर्तनि ते करणु ॾींदुसि। मूंखे चयो त जीअं तव्हांजो हुकुम हूंदो उनजी तैमील कंदुसि। पहिरीं त माइक ते तक़रीर दौरान GSN जो नारो न हणंदे। हालांकि मां पाण सिंधी आहियां, पर हालात ख़राबु आहिनि, उन करे मुसलियत खां कमु वठणो पवंदो। ॿियो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बणाइण जो मुतालबो न कंदे ऐं सिंधी असेंबली में जेको ॿोली वारो बिल पास थियो आहे उनजी मुकमल हिमायत कंदे मूं इक़रार कयो। तक़रीर जो सिलसिलो शुरू थियो। मूंखां अॻु सभिनी मुक़ररु तक़रीरूं कयूं। आख़िर में मुंहिंजो वारो हुयो ऐं मूंखां पोइ भुटे साहिब खे तक़रीर करणी हुई। मूं पंहिंजी तक़रीर जी इब्तिदा GSN जे नारे सां कई, जंहिंजो जवाबु हाल में वेठल दोस्तनि वॾे आवाज़ सां ॾिनो। सॼो हाल गूंजी उथियो। मूं चयो त असांजे ज़िले पारां सिंध काबीना में
दुरमंद ओस्ते खे वज़ीर बणाए निमाइंदगी ॾिनी वई आहे। ख़बर न आहे त वज़ीर दुरमंद ओस्तो आहे या उनजो पुटु अल्ताफ़ हुसैन ओस्तो, जेको हर कंहिंखे धमकाए ऐं दड़का ॾींदो आहे। शागिर्दनि खे चवे थो त मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि। असां शागिर्द आमिर अयूब ख़ान आमिर यहया ख़ान खे इक़्तिदार तां हटाए सघूं था त पोइ अल्ताफ़ ओस्तो जी कहिड़ी हैसियत आहे। मूं चयो त सिंधी असेंबली में सिंधी ॿोली खे सूबाई ॿोली जो दर्जो ॾिनो वियो आहे। मां हिन बिल खे अणपूरो बिल चवंदुसि। असां सिंध जा गयूर अवाम चाहियूं था त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मूं चयो त सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे। नाणो परॾेही मामला ऐं दिफ़ा खां सवाइ समूरा इख़्तियार सूबनि हवाले कया वञनि। इख़्तियारनि जी अहिड़ी विर्छ सबबि पाकिस्तान खे बहितर नमूने वधीक जमहूरी तरीक़े सां हलाए सघिजे थो। मूं चयो त सिंध में अवाम जे हक़नि हासिल करण वारी जदोजहद में रुकावटूं पैदा कयूं वञनि थियूं। हाणे बि अवाम खे पाण में विढ़ाइण जी कोशिशि थी रही आहे। हालांकि मुल्क में रहंदड़ सिंधी उर्दू ॻाल्हाईंदड़ पंजाबी बलोची ऐं पख्तूननि जा हिकु जहिड़ा मसइला आहिनि। उन्हनि विच में क़ाइमु इतिहाद खे छीहो रसाइण लाइ लिसानी बुनियादनि ते मामला पैदा कया वञनि पिया। सिंध अंदरि ॿोली खे बुनियाद बणाए झगड़ा कराइण जी साज़िश थी रही आहे। मूं चयो त सिंध में ॿोली वारनि हंगामनि दौरान सिंधी शागिर्दनि खे नाहक गिरफ़्तार कयो वियो आहे। उन्हनि में जैकमाबाद मां मंज़ूर अहमद सरकी ऐं शाह मुराद टालाणी शामिल आहिनि। सभिनी गिरफ़्तार शागिर्दनि खे आज़ादु कयो वञे। आख़िर में मूं तक़रीर ख़तमु करण खां अॻु GSN जो नारो लॻायो। जीअं मूं तक़रीर ख़तमु कई, भुटे साहिब तक़रीर शुरू कई। उन दौरान हिकु पुलिस ऑफिसर मूंखे अची चयो त भुटो साहिबु अव्हां सां सर्किट हाउस में मिलणु चाहे थो। मां सम्झी वियुसि त हाणे ई मूंखे ॿधंदा। मूं खेसि चयो त मां उते ई आहियां। जीअं भुटो साहिबु तक़रीर पूरी कंदो मां तव्हां सां हलंदुसि। हमरा खे दिलिजाए थी। मां मौक़े खे ॾिसी स्टेज जे पुठियां निकिरंदड़ दरवाज़े मां निकिरी वियुसि। मां पहिरियों ऐं शायदि आख़िरी शागिर्द अॻवान हुअसि जंहिं पाकिस्तान जे सदर जे रूबरू हक़नि जी ॻाल्हि कई ऐं उन जे रूबरू GSN जो नारो लॻायो ऐं जेके मुतालबा मूं कया शायदि मुल्क जे सदर खां अॻु या पोइ कंहिं न कया हूंदा। उन वक़्तु रोहड़ी वेंदड़ ट्रेन जो टाइम हुयो। उन ते चढ़ी वेठुसि। पोइ ख़बर पई त पुठियां मुंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापा हया विया। जेसिताईं मामिलो थधो थिए मां लाहौर हलियो वियुसि। उते साईं चुनेलाल वाधवाणी वटि तरसियुसि। हुन सां ॾाढियूं कचहरियूं थियूं। पोइ मां गुजरांवाला साईं नानक राम वटि वियुसि, जेको उते वाबडा में इंजीनियर हुयो। हुन वटि बि कुझु ॾींहं तरसियुसि। हीअ असीं यादगार वाक़े जी सुनहरी यादि अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जेका असां अव्हां लाइ चूंड कई हुई। सिंध जे हक़नि लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ इमदाद अली ओढो जे किताब जल मशल जल मां अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन